मज़ो तॾहिं आहे जॾहिं नौजवान कमाए ऐं उन कमाई मां पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करे। इहे वांदे वेहण मां कुझु हर हासिल न थींदी। कारोबार तरफ़ अचो, नंढा नंढा कारोबार कयो, पंहिंजे पीउ माउ जो सहारो बणिजो, तॾहिं तव्हां ताक़तवर थी सघो था। पर मुसलसल वांदा वांदा वेही वेही करे तव्हांजा हॾ हराम थी वेंदा, तव्हां पोइ कुझु करण जे लाइक़ न थींदा। इन जे लाइ कुझु कमु कयो, अचो नंढा नंढा कारोबार कयो, रेड़ियूं हलायो, भाॼियूं कपायो, फ्रूट कपायो। को एब न आहे नंढे कारोबार में, रेड़ी हलाइण में को ड्रिज न आहे, का तकलीफ़ न आहे। इहो तव्हांजे अंदर जो माण्हू ई आहे जेको तव्हांखे भउ थो ॾे त रेड़ी खोलींदुसि, माइट मिट छा चवंदा, भाॼी खपाईंदुसि त दोस्त यार छा चवंदा।